महांगाई जे हिन दौर में जिते हर माण्हू जो बूथ चढ़ियल आहे उते चटपटिन ख़बरुनि सां गॾु तव्हांजे चेहरे ते मुर्कूं विखेरण जी कोशिश कंदासीं। दिल ऐं चार्जर कॾहिं बि कंहिंखे न ॾियो छो त माण्हू साड़े पोइ ई वापसि कंदा आहिनि। असां सिंधियुनि जी जंज ॾिसी ईअं लॻंदो आहे ॼण कुंवार वठण न पर कब्ज़ो छॾाइण पिया वञनि। मां वॾे तहक़ीक़ ऐं सोच वीचार खां पोइ नतीजे ते पहुतो आहियां त ब्यूटी पार्लर खे सिंधी में ज़ाइफ़ान जो गिरेज बि चई सघिजे थो। हिकिड़ो पुलिस वारो गुज़ारे वियो, मलाइकनि पुछियसि जन्नत में वेंदे या दोज़ख में। पुलिस वारे चयो जिते बि रखो पर ऐसे छो करे रखो। असां बि निकिता हुआसीं मोहबत जी तलाश में पर गर्मी घणी हुई, कम जो जूस पी मोटी आयासीं। इश्क जो धक लॻण अलॻि ॻाल्हि आहे पर जॾहिं टूट में धक लॻे थी उनजा सूर ई पंहिंजा आहिनि, नानी यादि थी अचे। ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं चटपटियूं ख़बरूं। वधीक वीडियो जे लाइ चैनल खे सब्सक्राइब कंदा, दुआनि में यादि रखंदा। अल्लाह हाफ़िज़।